ओम शांति। अॼु मिले तारीख़ 8/10/2024। मीठा मीठा बाप दादा चवनि था, मीठी मीठी ॿार बुद्धि खे रिफाइन ठाहिणो आहे त हिकु बाप जी यादि में रहो। यादि सां ई आत्मा स्वच्छ थींदी आहे। प्रश्न आहे, वर्तमान समय मनुष्य पंहिंजो टाइम व मनी वेस्ट कीअं कंदा आहिनि? उत्तर आहे, जॾहिं कोई शरीर छॾंदो आहे त हुनजे पुठियां केतिरा पैसा आदि ख़र्च कंदा रहंदा आहिनि। जॾहिं शरीर छॾे करे हली वई आत्मा त उनजे शरीर जी कोई वैल्यू न रही। हिन करे उनजे पिछाड़ी जो कुझु कंदा आहियूं उन में पंहिंजो टाइम व मनी वेस्ट न करणो खपे। ओम शांति। रूहानी बाप वेही ॿारनि खे सम्झाइनि था। इहे बि ईअं चईंदा आहिनि न, पोइ बाप या दादा बि चईंदा आहिनि रूहानी बाप तव्हां ॿारनि खे नॉलेज ॿुधाईंदा आहिनि पास्ट प्रेजेंट और फ्यूचर जो। वास्तव में सत्य खां वठी त्रेता अंत ताईं छा थियो इहा मुख्य ॻाल्हि आहे। बाक़ी द्वापर कलयुग में केरु आया, छा थियो, उनजी हिस्ट्री जोग्राफी त ॾाढी आहे। सत्य त्रेता जी कोई हिस्ट्री जोग्राफी न आहे, त सभिनि जी हिस्ट्री जोग्राफी आहे। बाक़ी देवी देवताउनि खे लाखों वर्ष पहिरियों खणी विया आहिनि। इहा बेहद जी बेसमझी आहे। तव्हां बि बेहद जा बेसमझ हुयो, हाणे थोरो थोरो सम्झो था। कोई त हाणे बि कुझु सम्झंदो न आहे, ॾाढो कुझु सम्झण जो आहे। बाबा आबू जी महिमा ते सम्झाए, इन ते ख़्यालु करिणो आहे। तव्हांजी बुद्धि में अचिणो खपे तव्हां हिते वेठा आहियो। तव्हांजे यादगार दिलवाड़ो मंदरु कॾहिं ठहियो, केतिरा वर्ष ठहिया, पोइ ठहियो? चईंदा 1200 वर्ष थिया आहिनि। तव्हांजो यादगार दिलवाड़ा मंदरु कॾहिं ठहियो, केतिरा वर्ष पोइ ठहियो? चईंदा 1200 वर्ष थिया आहिनि। त बाक़ी केतिरा वर्ष रहिया? 3750 वर्ष रहिया। त उन्हनि जो बि यादगार, त उन्हनि बि हाणे जो संगम जो यादगार ऐं वैकुंठ जो यादगार ठातो अथनि। मंदरनि जी बि कॉम्पिटिशन थींदी आहे। मंदरनि जी बि कॉम्पिटिशन थींदी आहे। हिकु ॿ खां सुठो ठाहींदा आहिनि। हाणे त पैसा ई किथे आहिनि जो ठाहिनि। पैसा त ॾाढा हुया त सोमनाथ जो मंदरु केतिरो वॾो हुयो, हाणे वॾो ठातो हुयो। हाणे त ठाहे न सघनि, आगरे आदि में ठाहींदा रहंदा आहिनि, परंतु उहे सभु फालतू आहिनि। मनुष्य त अंधियारे में आहिनि। जेसिताईं ठाहे तेसिताईं विनाश बि थी वेंदो। इहे ॻाल्हियूं कोई बि ॼाणंदो न आहे। तोड़ंदा आहिनि, ठाहींदा आहिनि, पैसा मुफ़्त में ईंदा आहिनि न, सभु वेस्ट थींदो रहंदो आहे। वेस्ट ऑफ टाइम, वेस्ट ऑफ मनी, वेस्ट ऑफ एनर्जी। कोई मरंदो आहे त केतिरो टाइम गवाईंदा आहिनि। असां कुझु बि न कोई मरंदो आहे त केतिरो टाइम ख़र्च आदि टाइम गवाईंदा आहिनि। असां त कुझु बि न कंदा आहियूं। आत्मा त हली वई, बाक़ी खाल छा कम जी। सर्प खाल छॾे ॾींदो आहे त उनजी वैल्यू छा आहे? कुझु बि न। भक्ति मार्ग में खाल जी वैल्यू आहे। जड़ चित्रनि जी केतिरी पूजा कंदा आहिनि, परंतु इहा कॾहिं आया, कीअं विया, कुझु बि पतो न आहे। इन्हनि खे चइबो आहे भूत पूजा। 5 तत्वनि जी पूजा चईंदा आहिनि। सम्झो इहे लक्ष्मी नारायण स्वर्ग में राज कंदा हुया। अच्छा 150 वर्ष जी आयु पूरी थी, शरीर छॾे हली विया। बसि शरीर त कोई कम जो न रहियो न, उन्हनि जी छा वैल्यू थी? आत्मा त हली वई, शरीर चंडाल जे हथ में ॾियो, उहो रस्म रिवाज अनुसार जलाए ॾींदो। ईअं न उनजी मिटी खणी करे उड़ाईंदा नाम करण लाइ, कुझु बि न। हिते त केतिरो कंदा आहिनि न, ब्राह्मण खाराईंदा आहिनि, इहे कंदा आहिनि। हुते इहे कुझु थींदो ई न। खाल त कोई कम जी न आहे न, खाल खे जलाए ॾींदा, बाक़ी चित्र रहंदा आहे। सो बि एक्यूरेट चित्र न निकिरी सघनि। इहा आदि देव जी पत्थर जी मूर्ति एक्यूरेट थोरी आहे। पूजा जॾहिं शुरू कई तॾहिं जा पत्थर जा आहिनि। असुल जो हुयो उहो त जलाए करे ख़तमु कयो न। पोइ भक्ति मार्ग में इहे निकिता आहिनि। इन्हनि ॻाल्हियुनि खे बि सोच त हलंदो आहे न।
आबू जी महिमा खे सुठी रीति सिद्ध करिणो आहे। तव्हां बि हिते वेठा आहियो। हिते ई बाप सॼे विश्व खे नर्क सां स्वर्ग ठाहींदा आहिनि। त इहे ई सभिनि खां ऊच ते ऊच तीर्थ ठहिरियो। हाणे एतिरी भावना न आहे, अञा सिर्फ़ु हिकु शिव में भावना आहे। किथे बि वञो शिव जा मंदर ज़रूरु हूंदा आहिनि। अमरनाथ में बि शिव जो आहे। चईंदा आहिनि शंकर पार्वती खे कथा ॿुधाई। हुते त कथा जी ॻाल्हि न आहे, मनुष्य खे कुझु बि सम्झ न आहे। हाणे तव्हांखे सम्झ आई, अॻियां पतो हुयो छा? हाणे बाबा आबू जी केतिरी महिमा कंदा आहिनि। सर्व तीर्थनि में महान तीर्थ बाबा सम्झाईंदा त ॾाढो आहे, परंतु जो की अनन्य ॿारनि जी बुद्धि में वेहे। हाणे त देह अभिमान ॾाढो आहे, ज्ञान त ॾाढो देरि खपे, रिफाइननेस थींदी वेंदी आहे। हाणे त योग ॾाढो मुश्किल लॻंदो आहे कोई जो। योग सां गॾु पोइ नॉलेज बि खपे। ईअं न सिर्फ़ु योग में रहणो आहे, योग में नॉलेज ज़रूरी खपे। दिल्ली में ज्ञान विज्ञान भवन नाम रखियो आहे, परंतु इन जो अर्थ छा आहे इहे सम्झंदा न आहिनि। ज्ञान विज्ञान त सेकेंड जो आहे, शांतिधाम सुखधाम, परंतु मनुष्य में जरा बि बुद्धि न आहे, अर्थ थोरी सम्झंदा आहिनि। सिमरनानंद आदि केतिरा वॾा वॾा सन्यासी आदि आहिनि, गीता ॿुधाईंदा आहिनि, केतिरा उन्हनि जे ढेर फॉलोअर्स आहिनि। सभिनि खां वॾो जगत जो गुरु त हिकु बाप ई आहे। बाप ऐं टीचर खां वॾो गुरु हूंदो आहे। श्री कॾहिं ॿियो पति न कंदी त गुरु बि ॿियो न करिणो खपे। हिकु कयो उन खे ई सदगति करणी आहे, पोइ ॿियो गुरु छो? सतगुरु त हिकु बेहद जो बाप आहे, सभिनि जी सदगति करण वारो आहे, परंतु हिन ॻाल्हियुनि खे ॾाढा आहिनि जो बिल्कुलु सम्झंदा न आहिनि। बाबा सम्झाईंदा आहिनि इहे राजधानी स्थापना थिए थी त नंबरवार हूंदा न, कोई त रिंचक बि सम्झी न सघंदा आहिनि। ड्रामा में पार्ट अहिड़ो आहे, टीचर त सम्झी सघंदो आहे न, जे शरीर वारा सम्झाईंदा आहिनि उन्हनि खे बि त मालूम पवंदो हूंदो न। इहे त मतिलबु केरु ॿार केतिरो लाइक़ु आहे, इहे त गुण ॼाणे गुण जी गोथरी ॼाणे। गुरु शिव बाबा खे चईंदा आहिनि, उहे सभिनि जी अवस्था खे ॼाणंदा आहिनि, हर हिक जी पढ़ाई से सम्झी सघंदा आहिनि। केरु कीअं पढ़ंदो आहे, केतिरी सर्विस कंदो आहे, केतिरा भाव जी सर्विस में जीवन सफ़र कंदा आहिनि। ईअं न इहे ब्रह्मा घर बार छॾे इन करे लक्ष्मी नारायण ठहियो, महिनत कंदा आहिनि। इहे नॉलेज ॾाढी ऊची आहे। कोई अगरि बाप जी अवज्ञा कंदा आहिनि त हिकदमि पथर थी वेंदा आहिनि। बाबा सम्झाईंदा आहिनि इहे इंद्र सभा आहे। शिव बाबा ज्ञान वर्षा कंदा आहिनि, उन्हनि जी अवज्ञा जी त शास्त्रनि में लिखियलु आहे, पथर बुद्धि थी विया आहिनि। इन जे लाइ बाबा सभिनि खे लिखंदा रहंदा आहिनि, साथ में संभाल सां कोई खे वठी अचो, है न। पथर इन करे बाबा सभिनि खे लिखंदा आहिनि, साथ में संभाल सां कोई खे वठी अचो हिते बाबा जी घर। ईअं न विकारी अपवित्र हिते अची करे वेह, न त पोइ ब्रह्मणी ते दोष पवंदो आहे। ईअं कोई खे खणी न अचो, मतिलबु वठी न अचो। ॾाढी रिस्पॉन्सिबिलिटी आहे, ॾाढा ऊच ते ऊच बाप आहे, तव्हांखे विश्व जी बादशाही ॾींदा आहिनि, पोइ तव्हां उन्हनि जो केतिरो रिगार्ड रखिणो खपे तव्हांखे। ॾाढनि खे मित्र संबंधी आदि यादि पवंदा आहिनि, बाप जी यादि ई न आहे, अंदरि में गुटका खाईंदा रहंदा आहिनि। बाप सम्झाईंदा आहिनि इहा आसुरी दुनिया आहे, हाणे दैवी दुनिया ठहे थी। तव्हांजी एम ऑब्जेक्ट इहा आहे न, इहे लक्ष्मी नारायण ठहिणो आहे। सभी चित्र आहिनि, सभिनि जी बायोग्राफी त ॼाणंदा आहियो न। मनुष्य खे सम्झाइण लाइ केतिरी महिनत कबी आहे, तव्हां बि सम्झंदा हूंदव। इहे कुझु सुठो बुद्धिवान आहे, इहे त कुझु बि नथो सम्झे। तव्हां ॿारनि में जेतिरो ज्ञान वठायो उन अनुसार ई सर्विस कंदा आहिनि। मुख्य ॻाल्हि आहे गीता जी, भॻवान जी, सूर्यवंशी देवी देवताउनि खे जो इहे हिकु ई शास्त्र आहे, अलॻि अलॻि न आहे। ब्राह्मण जो बि अलॻि न आहे। इहे ॾाढी सम्झ जी ॻाल्हि आहे। इहे ज्ञान मार्ग में बि हलंदे हलंदे विकार में अगरि विया त ज्ञान बहिजी वेंदो। ॾाढा सुठा अची करे विकारी ठहिया त पथर बुद्धि थी विया। इन में ॾाढी सम्झ खपे। बाबा त सम्झाईंदा आहिनि, उन्हनि खे उघारणो खपे। हिते त तव्हां ॿार ॾाढा सहज आहियो, हिते त तव्हांखे ॾाढो सहज आहे, कोई लौकिक कार्य व्यवहार हंगामो आदि न आहे।
ॿाहिरि में रहण सां धंधे आदि जी केतिरी चिंता रहंदी आहे। माया खूब तूफ़ान मिलाईंदी आहे। हिते त एकांत लॻी पई आहे। बाप त पोइ बि ॿारनि खे पुरुषारत कराईंदा रहंदा आहिनि। इहे बाबा बि पुरुषारत ई आहे। पुरुषारत कराइण वारो त बाप आहे। इन में वीचार सागर मंथन करिणो पवंदो आहे। हिते त बाप ॿारनि सां गॾु वेठा आहिनि। जो पूरी अंगुली ॾींदा आहिनि उन्हनि खे सर्विसेबल चईंदासीं। बाक़ी गुटको खाइण वारा त नुक़सानु कंदा आहिनि, ॿियो ई डिससर्विस कंदा आहिनि, विघ्न विझंदा आहिनि। इहे त ॼाणंदा आहियो महाराजा महारानी ठहींदा त उन्हनि जा दास दासियूं बि त खपनि न। उहे बि हिते ई ईंदा। सॼो मदार पढ़ाई ते आहे। हिन शरीर खे बि ख़ुशी सां छॾिणो आहे। दुख जी ॻाल्हि न आहे। पुरुषारत जे लाइ टाइम त मिलियो आहे न। ज्ञान सेकेंड जो आहे। बुद्धि में शिव बाबा सां वरसो मिलंदो आहे। थोरो बि ज्ञान ॿुधो, शिव बाबा खे यादि कयो त बि अची वेंदो। प्रजा त ॾाढी ठहिण जी आहे न। असांजी राजधानी सूर्यवंशी चंद्रवंशी हिते स्थापना थिए थी। बाप जो ठही करे अगरि ग्लानी कंदा त ॾाढो बोझ चढ़ंदो, हिकदमि जीअं रसातल में हली वेंदो। बाबा सम्झाईंदा आहिनि जो पंहिंजी पूजा वेही कराईंदा आहिनि, उहो पूज्य कीअं कहलाए सघंदा आहिनि। सर्व जो सदगति दाता कल्याण करण वारो त हिकु बाप ई आहे। मनुष्य त शांति जो बि अर्थ न सम्झंदा आहिनि। हठ योग सां प्राणायाम आदि चढ़ाईंदा आहिनि। उनखे इहे शांती सम्झ। उन में ॾाढी महिनत लॻंदी आहे। कोई जी ब्रेन ख़राबु थी वेंदी आहे, प्राप्ति कुझु बि न आहे। उहा अल्पकाल जी शक्ति आहे। जीअं सुख जहिड़ो सुख जो अल्पकाल जी सुख अल्पकाल कागविष्ट समान चईंदा आहिनि, उहा वैसे उहा शांति बि कागविष्ट समान आहे। उहा अल्पकाल जे लाइ आहे। बाप त 21 जन्मनि जे लाइ तव्हांखे सुख शांती ॿई ॾींदा आहिनि। कोई त शांतीराम जे पिछाड़ी ताईं रहिजी वेंदा आहिनि। शांतीराम में पिछाड़ी ताईं हूंदा आहिनि। जंहिंजो पाठ आहे उहो एतिरो सुख थोरी ॾिसंदा। मतिलबु जेका शांतीराम में ज़्यादा रहंदा उहो एतिरो सुख न ॾिसंदा। हुते बि नंबरवार मर्तबा हूंदा आहिनि। नबल दासी हूंदियूं, परंतु अंदरि थोरी घुसी सघंदियूं, श्री कृष्ण खे बि ॾिसी न सघनि। सभिनि जा अलॻि अलॻि महल हूंदा आहिनि। कोई टाइम हूंदो ॾिसण जो, जीअं ॾिसो पोइ पींदो आहे त उनजे दर्शन जे लाइ केतिरा माण्हू वेंदा आहिनि। ईअं ॾाढा निकिरंदा जंहिंजो ॾाढो प्रभाव हूंदो। लाखों मनुष्य वेंदा आहिनि दर्शन करण लाइ। हिते शिव बाबा जो दर्शन कीअं थींदो, इहे त सम्झण जी ॻाल्हि आहे। हाणे दुनिया खे कीअं पतो पए कि सभिनि खां ऊच तीर्थ आहे। दिलवाड़ा जहिड़ो मंदरु शायदि आसपास ॿियो बि हुजे, उहो बि वञी करे ॾिसणो खपे कीअं ठहियलु आहे। उन्हनि खे ज्ञान ॾियण जी बि दरकार न आहे। उहो पोइ तव्हांखे ज्ञान ॾियणु लॻी वेंदा, राय ॾींदा आहिनि, ईअं करिणो खपे, ईअं करिणो खपे। इहे त ॼाणंदा न आहिनि कि इन्हनि खे पढ़ाइण वारो केरु आहे। हिकु हिकु खे सम्झाइण में महिनत लॻंदी आहे। उन्हनि ते कहानियूं बि आहिनि। चईंदा आहिनि शेर आयो। हाणे तव्हां बि चईंदा आहियो मौत आयो की आयो, त उहो विश्वास न कंदा आहिनि। सम्झंदा आहिनि हाणे त 40,000 वर्ष पिया आहिनि, मौत किथां खां ईंदो। परंतु मौत अचिणो त ज़रूरु आहे। सभिनि खे वठी वेंदासीं न। हुते कोई बि किचिड़ो आदि न हूंदो। हिते जी गऊं ऐं हुतां जी गऊं में केॾो फ़र्क़ु आहे। श्री कृष्ण थोरी गऊं चराईंदो आहे। उन्हनि वटि त दूध हेलीकॉप्टर में ईंदो हूंदो। उहा किचड़ पटी दूर थींदी रहंदी। इहा किचड़ पटी दूर थींदी रहंदी आहे। साम्हूं घर में थोरी किचड़ पटी रहंदो। हुते त अपरंपार सुख आहे, जंहिंजे लाइ पूरो पुरुषार्थ करिणो खपे। केतिरो ॿार सेंटर ते ईंदा आहिनि। बाबा ॾिसी करे ख़ुशि थींदा आहिनि। नंबरवार पुरुषार्थ अनुसार फूल निकिरंदा आहिनि। फूल जो आहे उहो पंहिंजे खे बि फूल सम्झंदा आहिनि। दिल्ली में बि ॿार केतिरी सर्विस कंदा आहिनि। राति ॾींहं जो राति ॾींहुं दिल्ली में ज्ञान जी केतिरी ज्ञान बि केतिरो ऊच आहे। अॻियां त कुझु बि न ॼाणंदा हुआ, हाणे केतिरी महिनत करणी पवंदी आहे। बाबा वटि त सभु समाचार ईंदा आहिनि। कोई खे ॿुधाईंदा आहिनि, कोई जो ॿुधाईंदा आहिनि, कोई जो न ॿुधाईंदा आहिनि। छो जी ट्रेटर बि ॾाढा आहिनि। ॾाढा फस्ट क्लास बि ट्रेटर ठही वेंदा आहिनि।
थर्ड क्लास बि ट्रेटर आहे, थोरो ज्ञान मिलियो त सम्झनि असां शिव बाबा जा बि बाबा ठही आहे, पहचान त न आहे कि केरु नॉलेज ॾींदो आहे। अच्छा मीठी मीठी सिखियल जे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग और नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार विश्व जी बादशाही वठण वारे बाप जो पूरो पूरो रिगार्ड रखिणो आहे। विश्व जी बादशाही ॾियण वारे बाप जो पूरो पूरो रिगार्ड रखिणो आहे। बाप जी सर्विस में पंहिंजी जीवन सफल करणी आहे। पढ़ाई ते पूरो पूरो ध्यानु ॾियणो आहे। बाप ॿियो आहे, बाप सां जो ज्ञान मिलंदो आहे उन ते वीचार सागर मंथन करिणो आहे। कॾहिं बि विघ्न रूप न ठहिणो आहे। डिससर्विस न करणी आहे। अहंकार में न अचिणो आहे। वरदान आहे, चारों ई सब्जेक्ट में बाप जी दिलपसंद मार्क्स वठण वारा दिलि तख़्त नशीन ठहनि। जो ॿार चारई सब्जेक्ट में सुठा मार्क्स वठंदा आहिनि, आदि खां अंत ताईं सुठा नंबर सां पास थींदा आहिनि, उहो पास विद ऑनर्स थींदा आहिनि। विच विच में मार्क्स कम थिया पोइ मेकअप कयो, ईअं न, लेकिन सभी सब्जेक्ट में बाप जा दिलि पसंदी दिलि तख़्त नशीन ठहींदा आहिनि। साथ साथ ब्राह्मण संसार में सर्व जा प्यारा, सर्व जा सहयोगी, सर्व जो सम्मान प्राप्त करण वारा दिलि तख़्त नशीन सो राज्य तख़्त नशीन ठहींदा आहिनि। स्लोगन आहे, दिलि रुबा उहा आहे जंहिंजे दिलि में सदा इहे ई अनहद गीत वॼंदो रहे कि मां बाबा जो, बाबा मुंहिंजो। अच्छा, ओम शांति।